किबला हाफिज गुलाम मोहम्मद सुओ मुद्दे अली आलिया बरकतहू साहब जिन के दावत दींदो तो हू पांजे रूहानी नूरानी खताब सां असांजा दिल मुनवर कन। नारे तकबीर, नारे रिसालत। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना वमिन सय्यिआति आमालिना मन यहदिहिल्लाह फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। क़ाल अल्लाहुल करीम फ़ी किताबिल क़दीम कुल बिफ़ज़लिल्लाहि व बिरहमतिही फ़बिज़ालिका फ़लयफ़रहू सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन मादिनिल जूद वल करम व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ही रिकॉर्डिंग हाजी उबैदुल्ला कुंभार जे तरफा कई वने पी। मोबाइल नंबर 0344 2500 286। हमद ऐं सलाद खां बाद मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो, अल्हम्दुलिल्लाह अज अल्लामा साहब खुदा जो कसम दिल खुश करे छड़ी आहे। एतरो सरकार जो शान बुधाई है। दिल तो चयो पे तो साईं जो खिताब अगर जमात की मोहब्बत आ चंद अल्फाज करे सरकार जो जिक्र बुधाए करे दुआ खैर गुरदासी। सुभाणी रात असां वटि सालानो मिलाद शरीफ है जैमें अल्लामा साहब हूंदो
ऐं मदीने पाक जी यूनिवर्सिटी का फारिग, हालांकि उहा यूनिवर्सिटी ठही एतिरे जे लाइ आहे जिथे सरकार जे शान जे खिलाफ उन्हनि खे सभु कुझु ॿुधाईंदा न, मगर हुन ते मौलाना मोहम्मद कासिम मशहूरी जी नज़र पई उते ऐं अल्लाह वारे जी नज़र उनखे सरकार जो आशिक बनाए एॾी ज़बरदस्त तकरीर तो करे जे ईमान ताज़ो थी वेंदो। ऐं काफ़ी उलमा किराम ऐं मशाइख ज़ामीदा सॼी जमात खे दावत आहे त सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जो मीलाद जेको अॼु असां मल्हायो आहे, तव्हां असां यकीन रखो त असांजो मीलाद मालिकनि जी दरबार में क़बूल आहे ऐं सरकार असांखे ॾिसनि पई। अबा इहो तव्हांजो ईमान आहे न? टंडो मोहम्मद खान परे कोने, मुंहिंजो महबूब पूरी कायनात खे ॾिसी रहियो। सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहु जल्ल जलालहु जेको आहे पहिरियों मीलाद जेको आहे खुद रब कायनात जी ज़ात कयो आहे। अल्लाह तबारक व तआला असांखे चवंदा बाबा सहाबा मीलाद कोन कयो, ताबईन कोन कयो, तबअ ताबईन कोन कयो। मुंहिंजा मिठा तव्हांखे नज़र नथो अचे सहाबा परे थियो, खुदा जी ज़ात बि मुंहिंजे महबूब जो मीलाद मनायो, रब कायनात बि मुंहिंजे महबूब जो मीलाद मनायो आहे। अल्लाह तबारक व तआला असां मुसलमाननि खे अफ़सोस जो मक़ाम आहे 14 अगस्त जेको ॾींहुं थींदो आहे नंढड़े मुल्क जी आज़ादी जो ॾींहुं आहे, लखों रुपया हुकूमत जा ख़र्च थींदा आहिनि हराम के मुल्ले जी ज़बान चुरे, मगर जे महबूब पूरी कायनात के जहन्नम खां आज़ाद कयो उन जी ख़ुशी मल्हायूं त इन्हनि जे लाइ शिरक तो थी पए। अल्लाह शल इन शिरक खां बचाए असांखे पंहिंजे महबूब जे मीलाद मनाइण जी अञा वधीक अल्लाह तौफ़ीक़ अता फरमाए। मुंहिंजा अज़ीज़ो, इहा अल्लाह तबारक व तआला सरकार जो ज़िक्र जेके वणंदो आहे न उहो ॿुधंदो आहे। अल्हम्दुलिल्लाह असांखे महबूब जो ज़िक्र वणे थो तॾहिं करियूं था। अबा वणे थो न तव्हांखे, ॿुधंदव न महबूब जो ज़िक्र, माशाअल्लाह। पोइ मोहब्बत सां सलात पढ़ो, तसव्वुर इहो करियो त मुंहिंजो महबूब ॿुधे पियो, सरकार खे ॿुधायां वेठो। सल्ले अला नबीना सल्ले अला सल्ले अला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह ताला जल्ल शानहु जल्ल जलालहु जो महबूब हजरत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम तकरीर प्या फरमाइन, वाइज प्या फरमाइन। हजरत ईसा अलैहिस्सलाम जी उम्मत यानी उथी भी अर्ज़ थी करे, या रूहल्लाह, ऐ अल्लाह जा नबी ईसा अलैहिस्सलाम, तू उहो रसूल है जंहिंजी मूसा अलैहिस्सलाम तौरात जे अंदर ख़बर ॾिनी आहे। हजरत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ तो करे, ओ मुंहिंजी उम्मत यानी मां आई आहियां उहो नबी कोन आहियां जंहिंजी मूसा अलैहिस्सलाम ख़बर ॾिनी आहे। ओ मुंहिंजी उम्मत यानी मुंहिंजी गुलाम उहो नबी त एॾे शान वारो आहे जी नालैन शरीफ में जेके तस्मिया लगदा मां ईसा उन्हें जे बराबर बि कोन आहियां। ओ ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं दुनिया में ईंदा 40 साल दुनिया जे मथां हुकूमत कंदा, मगर पंहिंजी तौरा इंजील जे मथां अमल कोन कंदा, पंहिंजी शरीयत पंहिंजो कानून कोन सरकार जी गुलामी में सरकार जी शरीयत जे मथां अमल कंदा। अल्लाह ताला कुरान करीम में तू तो चए मूंखां सवा न मारे तो सघे न जारे तो सघे। अल्लाह जो कुरान आ जो सिपारो तिलकर रसूला, अल्लाह जो नबी ईसा अलैहिस्सलाम तो फरमाया उबरिउल लकमा वल अबरसा व उहियल मौता बिइज़्निल्लाह। अल्लाह जो नबी तो फरमाए मां जे पेट खां अंधो खणी अचो, मां ईसा हथ घुमाया तो चङो भलो थी वेंदो। कोड़ जे मर्द वारो वठी अचो, मां ईसा हथ घुमाया ठीक थी वेंदो। अॻियां तो फरमाए अल्लाह तो चए मूंखां सवा को मुर्दे के जिंदा करे न तो सघे, पर अल्लाह जो नबी ईसा तो फरमाए व उहियल मौता बिइज़्निल्लाह। मूंखे अल्लाह यो इज़न ॾेई छॾियो आहे, मुर्दो ॾेखारियो जेको मरी चुको हुजे, मां ईसा तव्हांखे जिंदा करे थो ॾियां। अल्लाह जो कुरान
अॻियां छा थो चए व उहियल मौता बिइज़्निल्लाह व उनब्बिउकुम बिमा ताकुलून व मा तदखिरून फी बुयूतिकुम। अल्लाह जो कुरान आहे। ऐ मुसलमान, हजरत ईसा तो फरमाए ऐ मुंहिंजा गुलामो जेकी तव्हां पेट में खाई आया आहियो उहो बि मां ईसा तव्हांखे ॿुधायां, जेको घर में रखी आया आहियो उहो बि मां ईसा तव्हांखे ॿुधायां। अरे जेको चए थो महबूब जे तस्मिया जे बराबर बि कोन आहियां, उहो रूह अल्लाह तो फरमाए तव्हां पेट में छा खाई आहे तव्हांखे ॿुधायां। अल्लाह जो कुरान आहे 83 पारो। घर रखी आया आहियो उहो बि ॿुधायां। पर महबूब मदीन जेको ईसा जो बि नबी आहे, उन महबूब जो इल्म छा हूंदो? तुंहिंजा दुरूद ॿुधी थो सघे न भाउ। पोइ जहिड़ो महबूब शान वारो आहे अहिड़ो ज़ोर सां दुरूद पढ़। सल्ले अला शफीअना सल्ले अला मोहब्बत सां सल्ले अला करे। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। ओ मुंहिंजा मुसलमान भा, ख़ुदा जो कसम असांखे एॾे शान वारो अल्लाह महबूब ॾिनो आहे, एॾे मक़ाम वारो महबूब आहे जे रब जेको रब करीम मुसलसल जे महबूब जे मथां दुरूद सलाम तो पढ़े। अर्श अज़ीम जो रब जेको आहे मुसलसल महबूब जे मथां दुरूद सलाम तो पढ़े। बुखारी शरीफ जी हदीस आहे, आम बानू जॾहिं सभ खां वधीक बाने खे अल्लाह जो कुर्ब फर्ज़ नमाज में मिलंदो आहे, फर्ज़ खां बाद में बानू जॾहिं अल्लाह जे कुर्ब जे मक़ाम ते पहुचंदो आहे, ख़ुदा जो महबूब बानू बनदो आहे। पोइ हथ बाने जा हूंदा आहिनि, हाजत अल्लाह जी हूंदी आहे। पेर बंदे जा हूंदा आहिनि, हलण अल्लाह जो हूंदो आहे। वलिसानहु लज़ी यतकल्लम बिही, ज़बान बाने जी हूंदी आहे, कलाम अल्लाह जो आहे। अल्लाह ताला फरमाए तो उन बाने जूं अखियूं बाने जूं ॾिसण मुंहिंजो आहे, कन बाने जा हूंदा आहिनि, ॿुधण मुंहिंजो आहे। बेटा गोड़ फरमाए तो खाहोड़िन खफी खां सोचे लदो सुबहान हू में गॾजी हू थिया बाबू थिया बरियान। आशिक अहिड़े अखरे लॻिया लामकान, पोइ सभु ई सुबहान आयो नज़र उन्हनि जे। बुखारी शरीफ जी हदीस आहे, हदीस कुदसी पा त रब तो फरमाए त बानो जॾहिं मुंहिंजे महबूब जे दर जे विलायत कुर्ब जे दर ते पहुचे थो त रब उन जा हथ बनजी थो वञा, उन जूं अखियूं बनजी थो वञा, उन जा कन बनजी थो वञा। अबा कसम सां ॿुधायो, ख़ुदा जी ज़ात जे जा कन बनजी वञे उन खां काइनात जी कहिड़ी चीज परे आहे? का परे आहे? मगर ही वली जे लाइ हुकुम आहे, आम मोमिन जे लाइ हुकुम आहे। पर सरकार जो ख़ुदा सां कुर्ब छा आहे? रब तो फरमाए महबूब अल्लाह ताला फरमा तो जी असां ज़बान सां ॻाल्हाईंदा आहियूं, दिल में ख्याल थींदो आहे, इरादो थींदो आहे, कलाम कंदा आहियूं। रब तो फरमाए वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा। ऐ दुनिया वारो, तव्हांजी दिल में ॻाल्हि ईंदी आहे, ज़बान ते ईंदी आहे, ख़बरदार मुंहिंजो महबूब तेसीं कलाम कोन कंदो आहे जेसीं मुंहिंजो वही न ईंदो आहे। इन्नल्लज़ीन युबाइऊनक इन्नमा युबाइऊनल्लाह। रब तो फरमाए महबूब जेके तोसां बेअता कनि, तोसां हथ था मिलाइनि, महबूब हथ तो जान पर मिलाइनि मूं रब सां था। अरे महबूब केॾे ख़ुदा जे कुर्ब जे मक़ाम ते आहे त यकीनन सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम गुंबद ख़िज़रा में वेठा आहिनि ऐं तोखे मूंखे ॾिसनि वेठा, तुंहिंजे फरियाद खे ॿुधनि था। पर शर्त आहे तूं दिल सां कर, दिल सां पुकार। झोली मुंहिंजी आहे ज़ाली झोली बरिया, सच झोली मुंहिंजी आहे ज़ाली झोली बरिया। रसूल अल्लाह नहे ताकत मुँह में माली सगोया रसूल अल्लाह। अल्लामा शरफुद्दीन बूसीरी रहमतुल्लाह अलैह फालह जी बीमारी आहे,
अधरंग जी बीमारी आ हकीम ला इलाज करे छड़ियो तुझो इलाज ना है उथारे घरवारी थी विहारे घरवारी थी उथण का वेहण का जको हाज़िरा पर रात जो सुता पिया वडा अरब जा अरबी जा शायरन तमाम वडा कामिल वली हन तमाम वडा आलिम हन पूरी दुनिया जे मुहद्दिसन बुजुर्गन हजरत अल्लामा महरी साहब रहमतुल्लाह अलैहि बुजुर्ग जे शायरन में सजो किताब जो कसीदे बुर्दे जी शरह लिखी आ अब्दुल रहीम गिरोड़ी रहमतुल्लाह अलैहि पंजी मदाहन में जा शेर आदाइन मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी शरह लिखी आ हिनन जे काकन जे अशरफ अली थानवी पंजी शरह लिखी आ वो शरफुद्दीन बूसीरी रहमतुल्लाह अलैहि जो कसीदो पूरी दुनिया में पढ़ियो तो वने पर हत्ता के मालकन करीमन अलैहि सलातु वसलाम जो गुंबद खदरा जे कुल्फ ते बहुवल हबीबुल लजी तुरजा शफातु लिकुल हौल मिन अल्लाह वाले मुक्तहिमी यो लिखियो पियो एतरो त मकबूला पूरी दुनिया वारा कसीदे बुर्दे शरीफ के मनंता असा मनूता काका मनंता अल्लामा शरफुद्दीन बूसीरी रहमतुल्लाह ताला अलैहि फालत जो बीमारा उठण का हाज़िरा तमाम घणू लाचारा रात जो दिल में ख्याल थियो अज छो न मदीने वारे हकीम के सरड़ो करया सरकार जी दिल से पुकार खुदा जो कसमा महबूब तुझे वेछा बेदाए गोड फरमाए तो उपटिया त अंधियूं पूरा तपरी पसंद वञो रोज रसन हबीबाणे हुजरे अल्लामा शरफुद्दीन बूसीरी रहमतुल्लाह अलैहि रात जो मदीने पाक लामू करे सफर आता कन सरकार अलैहि सलातो वसलाम के इल्तिजा था कन सद था कन मदद दा वठन महबूब का पर फरमाइता हुवल हबीबुल्लाजी तुरजा शफाअतुहु अल्लाह हुवल हबीबुल्लाजी तुरजा शफाअतुहु लिकुल हौलिम मिनल अहवाले मुक़ताहिमी मौलाया सल्लो वसल्लिम दाइमन मौलाया सल्लो वसल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरुल खल्क़ कुल्लिहिम। हजरत अली मोहम्मद महरी साहब इन शहर जो इन बुजुर्ग जे शहर जो पंहिंजे शहरन में तर्जुमो कयो पाण फरमाइंता अहमद संदो आसरो अहमद संदो आसरो चितियो भुणा चित जित हिया पाटंदा हैबत सां अरबी ईंदो उत बि भेणी नाहे बित शफात शफी करीम जे बि केड़ी भेणिया ओ काका जेकर तू चे तो मुके हुजूर जी जरूरत ना है बुखारी शरीफ जी हदीसा आदम अलैहिस्सलाम जे दर ते इंदा जवाब दींदो मु हिकड़ी भुल कया खबर ना है अज चाहती दो तवा इब्राहिम अलैहिस्सलाम वठ वणो इब्राहिम अलैहिस्सलाम वरी मूसा अलैहिस्सलाम सबन नबियन जे दर ते क़यामत वारा इंदा आखिर हुजूर जे दर ते इंदा हिते न मन क़यामत जदी खुदा जरूर तो के सरकार जी दरबार में झुकाईंदो क़यामत आहे मुझे महबूब जे शान दिखारण जो ॾींहुं क़यामत छा है क़यामत सरकार जे शान जे दिखारण जो ॾींहुं हिकिड़ो मौलवी साहब वठी डप ॾिनई हे वेचारा जेके आहिनि चवंदा बाबा अल्लाह साईं कहारी आहे नोद बिला मन कोन बख़्शींदो न हिन फलाणो कोन बख़्श कंदो अड़े अल्लाह जा 99 नाला रहमत जान हिकिड़ो कारी रब जी रहमत ॿुधायो न केतिरी वॾी आहे रब जी करीमी केतिरी वॾी आहे अल्लाह साईं तमाम वॾो मेहरबान रियायत रहम वारो आहे खुदा जो कसम वठी जे डप ॾिनई पुल सरात हूंदी सतन जहनमन जे मथां हूंदी वार का सनी हूंदी तलवार का तिखी हूंदी हिकिड़ो मजदूर फकीर बैठो चे मुला टिट न ॾे
जे मुला टिटने दे अरे उते मुझो महबूब लंगी दो सरकार जे लंगण सा तमाम वडी थी वेंदी सबई पर लंगे पार थे सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पुलिस राज जे परे पार बीठा होंदा जॾहिं सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबा अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महबूब क़यामत जे ॾींहुं घणा नबी हूंदा घणियूं उम्मतूं हूंदियूं आका तोखे किथे ॻोल्हियूं मुंहिंजे हबीब अलैहिस्सलाम फरमायो सहाबो पहिरीं पुलिस रात जे मथां ॻोल्हिजो गुनाहनि जी भरनि सां मुंहिंजा गुनहगार उम्मती लंघींदा जेकर को किरी पए त खणाइण मुंहिंजो कमु आहे तने ताला हज़रत फरमायो रजा पुल से अब वजद करते गुजरिए रजा पुल से अब वजद करते गुजरिए कि रब्बे सल्लिम है सदाए मोहम्मद रजा पुल से अब वजद करते गुजरिए कि रब्बे सल्लिम सदाए मोहम्मद आला हज़रत शाह अहमद रजा खा फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह अलैह फरमाइता आए अहमद रजा तू हुजूर जो आशिक है गम न कर पुल शराब जो यो लोटन वारन के फिकरा तू नचंदो टिपदो वन अग्या सरकार बीठा हुंदा रब्बे सल्लिम उम्मती मौला यो गुनहगारा केड़ो आ पर मां मोहम्मद जो आहे मौला यो मुझो अल्लाह अकबर नारा रिसालत नारा हैदरी नारा तहकीक नारा पीर अल्लामा शरफुद्दीन बूसीरी रहमतुल्लाह अलैह मदीने ला मोह करे मुझे दिल भर महबूब की फरियाद थो करे पाण चा तो चे या करमल खल्के माली मन अलूज़ो बिही या करमल खल्के माली मन अलूज़ो बिही सिवा का इंदहुल हादिसिल आमामी जे तो मुझे महबूब सजी खलक का बहतर महबूब केरा तो खां सवाज को दुखे वक्त जे मदद करे तू मुझी मदद फरमा यानी सरकार के मदद ला सद कई अल्लाह अकबर मदीने वारो साईं आयो अल्लामा शरफुद्दीन बूसीरी रहमतुल्लाह ताला अलैह पान करीम आया पान फरमाइता ओ शरफुद्दीन बूसीरी दुनिया में करोड़न मुझा कसीदा चया मौलूद चया पूरी दुनिया में लखन माण्हुनि मुझू मदाऊं चयूं पर तो जड़ी मदा मुखे कंहिंजी कोन वणी आहे तो मदा पढ़ी पे मुंह बुद्धि पे मुंह तुझी मदा के कसीदे के पसंद फरमायो हाण मां मोहम्मद करीम तो वठायो या तुझी बीमारी खत्म थी वेंदी या फालज जो मर्ज तो जो खत्म थी वेंदो मां मोहम्मद तो के ई हाथ द्रो तो घुमाया रहमत वारो बीमारियों खत्म थी वेंदी ऊपर तो के तोहफे में चादर अता तो करयो शरफुद्दीन बूसीरी रहमतुल्लाह अलैह निंड मां उथ्यान दिसन सजो घर खुशबू जो खुशबू चादर कुलन में पया पान करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो आया जो सजो मुल्क खुशबू जो खुशबू दियो बेटा गोड फरमाए तो जे सैर सा साजन लग्या से सैर सब सरहा थयाम मुंह बायो मन मुश्क जा के अंबर हारी दावया उथी जे बैठान रुगो मुअत्तर घर खुशबू जो खुशबू आपन प्या सल्ले अला नबियाना सल्ले अला मोहब्बत सल्ले अला करीमना सल्ले अला मोहम्मद सुबह जो घर वारी उथारण आया उथारी दी व्यारी दी मानी खराई दी आदिसे शरफुद्दीन बूसीरी रहमतुल्लाह अलैह घर में हलन प्या दुरूद प्या पढ़न
पूछे थियो ओ अल्लामा शरफुद्दीन बुसीरी तू उथारी दी आवया विहारी दी आवया खाराई दी आवया हथ कम कोन था कन टंगू कम कोन थियूं कन अज तू घर में हले तो केड़े हकीम तुझे इलाज कयो आ किथा तो दवा खाधी आ चई ओ मुंहिंजी घरवारी ओ मुंहिंजी कुंवार परेशान न थी अज मदीने वारे हकीम मुंहिंजो इलाज कयो आहे। अबा साहब थियो तो मुंहिंजो महबूब पंहिंजो फरियाद जेको करियूं था ॿुधे तो सरकार सुने तो पर खुदा जो कसम असां वटि उहा बसारत ई कोन्हे न असां वटि उहा रूहानी ताक़त ई कोन्हे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो मालिकनि सां पंहिंजो तालुक क़ाइमु करियो कसरत सां दुरूद पढ़ो तमाम घणो दुरूद पढ़ो खुदा जो कसम हिते अली साईं ता फरमाइन मन तलब शैन जद वजद जे चीज की तलब रखंदे उनखे जरूर लहंदे जेकर हिते न त कब्र में मालिक अचे त सुञाणी विझदासीं त बेड़ो पार थी वेंदो। तो सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जो मीलाद आ यकीन समझ जेकर तू दिल सां महबूब जो जिक्र ॿुधण आयो है तो सजी कायनात मुझे मुस्तफा जे अॻियां है सल्लल्लाहु सरकार जे अॻियां है खुदा जो महबूब आ महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी जात जेका है शैतान अल्लाह से कुरान में तो फरमाए इन्नहु यराकुम हुवा व कबीलुहु मिन हैसु ला तरउन बेशक शैतान ऐं उन जी ज़ुर्रियत हर वक्त तव्हां खे ॾिसी रही है। अरे शैतान हिकड़ी जगह ते वेही पूरी कायनात वारनि खे ॾिसी रहियो आहे त शैतान जेको आहे उहो मर्ज़ आहे हुजूर अलैहिस्सलाम उन जो इलाज आहिनि त यकीनन जेकर शैतान हिकड़ी जगह ते पूरी दुनिया वारनि खे ॾिसी रहियो आहे त मुंहिंजो मुस्तफ़ा पूरी कायनात वारनि खे ॾिसी रहियो आहे। सरकार अलैहिस्सलाम तुंहिंजे फरियाद खे ॿुधे थो तुंहिंजे दुरूद सलाम खे ॿुधे थो इहो असांजो अक़ीदो ऐं ईमान आहे। सरकार अर्ज़ पे कम त सरकार जो मीलाद ख़ुदा जी ज़ात मल्हायो आहे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो मीलाद रब जी ज़ात मल्हायो आहे। महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी विलादत जेका है अल्लाह तबारक व तआला कुरान पाक में फरमायो व इज़ जने अल्लाह ताला तौहीद जो जलसो जी हज़रत साहब फरमायो सबन कायनात में अल्लाह ताला मुसलमान गैर मुसलमान काफिर वाणिया हिंदू वहाबी अहले हदीस सबन के गड करे अल्लाह से फरमायो अलस्तु बिरब्बिकुम तव्हां जो रब केरा सबन चयो कालू बला तू असांजो रब ये बेटाए घोट तो फरमाए अलस्तु बिरब्बिकुम जदे कन्न पियो अलस्तु बिरब्बिकुम जदे कन्न पियो कालू बला कलब से तदे तित चयो ते वेल कयो वचन वेड़ी चन सां बेटा ऐसा तो फरमाते मीसाक वारो वायदो मुखे याद आ ये अल्लाह जी वलियन जो शान आ। अल्लाह साईं फरमायो का गाल कोन थी ठीक आ आऊं तव्हां जो रब आहियां तव्हां इकरार कयो जलसो खत्म थी वियो अल्लाह ताला फरमायो जिब्राइल हाण मुझे महबूब जो मीलाद आ मुझे इकरार जे ला को इकरार कोने को अहद कोने को वायदो कोने हाण उन्हें में काफरन हिंदुअन गैर मुसलमान सब उन्हें जलसे में मौजूद हुआ मिसाक में जो जलसो थियो आ ही मुझी तौहीद जी कॉन्फ्रेंस हुई हाण रिसालत जी कॉन्फ्रेंस आ ऐ जिब्राइल अलैहिस्सलाम उन्हें में बदबख्त को न हुजे गुस्ताख को न हुजे निभागो को न हुजे बेदीन को न अचे उन्हें जेला सबई नबी हुजन पाक हुजन महबूब पाका उन जो जिक्र पाका बुधण वारा पाक हुजन बुधाण वारा पाक हुजन रब फरमायो व इज अखज़ल्लाहु मीसाकन नबीन अल्लाह ताला जो कुरान के सिपारे जो आखिरी रब तो फरमाया व इज अखज़ल्लाहु मीसाकन नबीन ऐ महबूब याद करो वो ॾींहुं जीअं अल्लाह ताला वाइदो वरितो नबियनि खां लमा आतईतुकुम मिन किताबिन व हिकमतिन ऐं रब तव्हांखे किताब तो ॾियां हिकमत तो ॾियां नबूवत तो ॾियां रिसालत तो ॾियां सुम्म जलमा व इज़ अखज़ल्लाहु मीसाकन नबीन लमा आतईतुकुम मिन किताबिन व हिकमतिन सुम्म जाअकुम रसूलुम मुसद्दिकुल लिमा माकुम लतुमिनुन्न बिही वल तंसुरुन्ना अल्लाह सिंधु फरमाए तव्हां के किताब हिकमत नबूवत सब ॾियां तो पर सुम्म जाअकुम को जने अचे मुंहिंजो महबूब तव्हां वटि रसूलुम मुसद्दिकुल लिमा माकुम वो तव्हां जे किताबनि जी तस्दीक करे लतुमिनुन्न बिही वल तंसुरुन्ना जरूर उन ते ईमान जो
ज़रूर ज़रूर उन जी मदद कजो। अबा हे चवन था अल्लाह का सवा की मदद न वठो, खुदा पाण तो चए रसूलो मुझे महबूब जी मदद कजो। अल्लाह तो चए खुदा जो कुरान है, पढ़ त सही कुरान काका, रुगो कुरान ते जोर ने लतुमिनुन बिही वल तंसुरुन्ना, मुझे महबूब ते ईमान आणजो, वल तंसुरुन्ना, जरूर जरूर मुझे महबूब जी मदद कजो। अबा कसम सां तमां ॿुधायो तो खुदा जी ज़ात आलिमुल गैब आहे। अल्लाह सां खे ख़बर हुई मुझो महबूब सबन खां आखिर में ईंदो, न तॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम हूंदो, न मूसा अलैहिस्सलाम हूंदो, न ईसा अलैहिस्सलाम हूंदो, न नूह अलैहिस्सलाम हूंदो, न इदरीस अलैहिस्सलाम, को नबी कोन हूंदो, मगर रब तो फरमाए, अल्लाह ताला फरमाए, अय प्यारा इब्राहिम अलैहिस्सलाम, तुझे जमाने में जे मुझो हबीब अची वञे तो तुझो किताब, तुझी शरीयत, तुझो कानून खत्म, तू महबूब जे मथा ईमान आण। अल्लाह साईं तो चए महबूब तू चओ मुझे फजल सां जॾहिं रहमत तव्हां ते पहुचे तव्हां ख़ुशी करियो। अल्लाह ताला फरमाए तो शादी मिले ख़ुशी करियो, निकाह करियो ख़ुशी करियो, जेकर पुट जमे ख़ुशी करियो, हज ते वञो ख़ुशी करियो, पर अल्लाह तो फरमा मुझी रहमत तव्हां ताईं पहुचे तो ख़ुशी करियो। पर या अल्लाह हुजूर रहमत रुगो हिकिड़े जे लाइ न आहे, ॿे जे लाइ न आहे, कौम जे लाइ न आहे, इलाके जे लाइ न आहे। रब तो फरमाए वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, महबूब तू ॿिन्हिनि जहाननि जे लाइ रहमत आहे। जेकर ॿिन्हिनि जहाननि जे लाइ रहमत अचे त अञा ख़ुशी न करियूं त कॾहिं ख़ुशी करियूं। पर मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, आका अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं पंहिंजी अम्मा जे में आया है, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो मिलाद हजरत आदम अलैहिस्सलाम मल्हायो आहे। हजरत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं आख़िरी टाइम थियो आहे, शीश अलैहिस्सलाम खे विहारीनि था, पाण था फरमाइनि ओ मुंहिंजा प्यारा पुट शीश, मुंहिंजी वसियत ॿुध, मुंहिंजी हिकिड़ी वसियत ॿुध। चई बाबा साईं ॿुधा कहिड़ी वसियत आहे? ऐं शीश अलैहिस्सलाम आख़िरी मुंहिंजी वसियत आहे, जॾहिं तोखे का मुश्किल अचे या परेशानी अचे सबर कजां, ऐं मोहम्मद करीम जे वसीले सां रब खां दुआ घुरजां। हज़रत शीश अलैहिस्सलाम परेशान थी विया, पुछनि था ओ बाबा तो की मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो नालो मुश्किल कुशा ॾिठो आ, जे तू मूंखे वसियत तो करीं। हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ऐ प्यारा शीश अलैहिस्सलाम, जॾहिं जन्नत में अल्लाह ताला मूंखे मने कई न वण जे वेझो न वञा, मूं उन वण जो दाणो खाधो, अल्लाह ताला मूंखे दुनिया में मोकिलियो, 300 साल रातनि जा रूंदो रस, हया खां आसमान जे तरफ़ मुंहुं कोन खयमि, सॼी ज़िंदगी 300 साल रातनि जा एतिरो आदम अलैहिस्सलाम जंगल जा जानवर अची पानी पींदा, पखी पानी पी चंदा, अल्लाह या अल्लाह सां हेड़ो पानी मिठो करे कोन पीतो आहे। आदम अलैहिस्सलाम रोई करे चंदो या अल्लाह हाण पखी भी मुझे मथा मजाक था कन। 300 साल का बाद में आदम अलैहिस्सलाम फरमायो ऐ प्यारा शीश अलैहिस्सलाम, एक दिहाड़े मुखे याद आयो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो वसीलो वठी दुआ घुरम, ऐ मुझा मौला पांजे महबूब मोहम्मद जे सदके मुझी खता बख्श फरमा। अल्लाह ताला फरमायो ऐ प्यारा आदम अलैहिस्सलाम, ऐ प्यारा आदम अलैहिस्सलाम तो किथे ॾिठो मुंहिंजो महबूब अञा आयो ई कोन्हे, तो किथे ॾिठो? चई या अल्लाह फरफारा सहू फरा नूर मुहम्मद सल्लल्लाहु फी सरारिकल अर्श फकाल या रब मा हाज़ा नूर। हजरत आदम अलैहिस्सलाम फरमाया मुझे जिस्म जे अंदर जॾहिं रब करीम रूह विधो, मूं अखियूं खोलियूं, मूंखे अर्श जे पर्दन में नूर नजर आयो। अर्ज़ कम फकाल या रब मा हाज़ा नूर, ऐ मौला ही नूर कंहिंजो आहे? क़ाल हाज़ा नूर नबी मिन ज़ुर्रियतिका इस्मुहु फिस समाए अहमद व फिल अर्द मुहम्मद लौलाहु मा खलक़तुका वला खलक़तु समान वला अर्दा। ऐ आदम यो मुझे हबीब जो नूर आ जेको तुझे औलाद मां ईंदो, यो महबूब जंहिंजो नालो आसमाननि ते अहमद आ, ज़मीन ते मुहम्मद आ। लौलाहु मा खलक़तुका वला खलक़तु समान वला अर्दा। ऐ आदम जेकर यो सोणो महबूब न हुजे, न को ज़मीन हुजे, न को आसमान हुजे। इन हदीस जो तर्जुमो आला हजरत कयो, पण फरमाइन था ज़मीनो ज़मान तुम्हारे लिए मकीनो मकान तुम्हारे लिए, ज़मीनो
अल्लाहु अकबर आशिक ॾिसो कहिड़ा लफ़्ज़ थो चए दहन में ज़बान तुम्हारे लिए बदन में जान तुम्हारे लिए जे तो मुंहिंजा महबूब ज़बान आहे तुंहिंजे लाइ जिस्म में जान तुझे ला दहन में ज़बान तुम्हारे लिए बदन में जान तुम्हारे लिए हम आए यहाँ तुम्हारे लिए उठे भी वहाँ तुम्हारे लिए हज़रत आदम अलैहिस्सलाम फरमायो तो पो रब करीम के मुझो मौला इन नूर जे सदके जो जी अखियूं खोलियूं तो मु अर्श ते ॾिठो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह लिख मु समझो तो यकीनन खुदा जी ज़ात जे महबूब जो नालो पाण सां गॾु लिखायो आहे काइनात मां सभ खां वधीक प्यारो मौला इन महबूब जे सदके मुंहिंजी ख़ता बख़्श फरमा इनकी अज़मत ऐं करामत जे सदके मुंहिंजी ख़ता बख़्श फरमा आवाज़ आयो आदम अलैहिस्सलाम जेकर अॻु घुरियां त रब तोखे रोड़िया ई कोन हा पर इन महबूब जे सदके पूरी तुझी औलाद लाइ बख़्शिश घुरियां त रब बख़्शिश छॾियां अल्लाह तबारक व तआला उन जे करे ऐं तोखे तो चवां जॾहिं बि का मुश्किल अचे त मुंहिंजे महबूब जो नालो वठी दुआ घुर्ज खुदा जी ज़ात मुश्किल हल करे अबा आदम अलैहिस्सलाम मुंहिंजे महबूब जो मिलाद मनाया वरी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ने काबतुल्लाह शरीफ जी तामीर कई आहे काबतुल्लाह शरीफ तैयार थो करे पाण हाणे मथे जॾहिं काबतुल्लाह शरीफ ताईं पहुची नथा सघनि अर्ज़ कई मौला पहुची नथो सघां अल्लाह ताला फरमायो जबल अबू कुबैस ते पत्थर पियो खणी अच मक़ाम इब्राहिम खे उन ते चढ़ तूं जी तूं चवंदे थी पत्थर मथे हल त मथे हेठि त हेठि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उन पत्थर ते चढ़ी बीठो आहे इस्माइल अलैहिस्सलाम तगारियूं ॾींदो अचे ॿई राधा थी करे काबतुल्लाह जी तामीर था कनि जॾहिं काबतुल्लाह शरीफ मुकम्मल थियो तयार थियो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम भई हथ मथे खणी दुआ तो फरमाए रब्बना तकब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम ऐ असांजा पालनहार असांजी दुआ कबूल फरमा इन्नका अंतस समीउल अलीम बेशक तू सुनण वारो ऐं इल्म वारो ऐं रब्बे कायनात फरमायो ऐ खलीलुल्लाह जेकी दुआ चयऊं रब अता घुरा तोखे कबूल करियां जेकी घुरे अता करियां हुकूमत घुरे हुकूमत अता करियां औलाद घुरे औलाद अता करियां दौलत घुरे दौलत ॾियां जे आए मुंहिंजा मौला मूं तुंहिंजो घर तयार कयो आहे काबो तयार कयो आहे ई काबो वॾे शान वारो आहे त मूं खलीलुल्लाह जी दुआ बि शान वारी आहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम छा थो घुरे रब्बना वबास फीहिम रसूला ऐ मुंहिंजा मौला इन काबतुल्लाह खे जेको महबूब मुहम्मद अची आबाद कंदो उहो मुंहिंजे औलाद मां हुजे अरे इब्राहिम अलैहिस्सलाम महबूब जो मिलाद कयो आहे सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जो मिलाद पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो पहिरियों मिलाद खुदा जी ज़ात कयो आहे मीसाक ते सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम खुद सूमर जे ॾींहुं रोज़ो रखी पंहिंजो मिलाद कंदा हा अरे कायनात सरकार जे सदके तख़लीक़ थी आहे त सरकार जो मिलाद कंदे खुदा जो कसम खुदा जी ज़ात राज़ी थी नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो मिलाद तमाम औलिया सहाबा ताबईन सरकार जो मिलाद कयो आहे त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो मिलाद करियो अल्लाह तो फरमाए त व अम्मा बिनियामत रब्बिक फादिस मुंहिंजी नियामतनि जो खूब चर्चो करियो सरकार नियामत उज़मा इन खां मथे का बि नियामत कोन्हे अञा कॾहिं अल्लाह जी नियामतनि जो असां ये अल्लाह जी नियामतनि जो ज़िक्र था करियूं तो खुदा जी ज़ात असां ते महिरबानी कई आहे सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं अम्मा आमना साइण जे पेट में आया आहिनि अम्मा आमना साइण फरमाए थी सरकार अलैहिस्सलाम मुझे पेट मुबारक में आया रात जो पहिरियों महीनो आहे खा में ॾिसां थी दराज कदा मूंखे तो चयो अम्मा आमना तोखे मुबारक हुजे सैयदुल मुरसलीन तुंहिंजे पेट में आया आहिनि
अम्मा दी फरमाए बियो मैनू थियो बियो अल्लाह जो पुछा थी तू केरे जे आदम अलैहिस्सलाम आया बियो मैनू थियो बियो नबी आयो। अम्मा दी फरमाए महीना गुजरंदे विया अल्लाह जा नबी मुखे मुबारक दींदे विया। अम्मा आमना साईं फरमा दी सरकार अलैहिस्सलाम जरे मुझे पेट मुबारक में हुआ पत्थरन जे मथा अल्लाह मुखे नरम पिया लगन दिसा त दिलो मुझे मथे ते आ पर मुखे वजन महसूस कोन तो थे मुझे मथे ते आ अब आऊं परेशान आया गैब खां बात तो ओ मुझे महबूब जी अम्मा परेशान न थी मलाइक तुझी खिदमत में तो सा गड्डा अम्मा आमना साईं फरमाई थी मक्के जी गलन में हलाती आवा पहाड़न मां वणन मां आवाज तो अचे अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। साईं फरमाई थी मक्के जा जेके खुअन तमाम है तूनान मक्के पाक जो औरतूं रसा छिके छिके मरी वेंदियूं हुयूं। अम्मा आमना साईं फरमाओ खुबरन जे मथा वञा पानी मथे चढ़ी अचे पानी मां आवाज अचे अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल हबीब अल्लाह। अम्मा आमना साईं फरमाए मक्के जो औरतूं मुखे मिनतू थियूं कन अम्मा आमना असां रसा छिके मरी थियूं वञूं खुदा जे वास्ते तूं बीठी हो त असां पानी आराम सां कढूं। अरे महबूब जी खुशू पूरी कायनात खुशू मलायो हदीस पाक में अचे तो वह हिक बे के पखियन हिक बे के मुबारक दिनिया मच्छन हिक बे जे ओलंद जा ओला ओला उबरंदे जा पखी ओलंदे वारन के मुबारक दिनो ओले वारे उबार उबरंदे वारन के मुबारक दिनियन पूरी कायनात में मुबारक चुन। अम्मा आमना साईं फरमाती जने सरकार जी विलादत थिया खरज मिन्नी नूर अदालहु कुसूर शाम। अम्मा आमना दी फरमा जरे मुंह मजरा निख्तो नूर अदालहु कुसूर शाम एतरो त कायनात नूर बंदी वे जे शाम जू महलातू मुंह मक्के मां पे ॾिठियूं। अम्मा दी फरमा खरज मिन्नी नूर महबूब तो फरमा अव्वल मा खलक अल्लाह नूर रब तो फरमा कद जाकुम मिन अल्लाह नूर बेशक आयो मुझे तरफ का ता वठ नूर अल्लाह तो फरमायो नूर हुजूर ता फरमाए नूर अम्मा आमना दी फरमाए नूर पर निभा के बेचारे के थियो पेट में सूर असा जो महबूब नूर है ना अबा नूर है ना आला हजरत फरमाए तेरे नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का तेरे नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम नूर महबूब करीम अलैहिस्सलाम जा जानी नूर महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी अम्मा नूर महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो उथण वेहण नूर पूरो जिस्म नूर। सरकार अलैहिस्सलातु अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा दी फरमाए एकड़े दिहाड़े मुझी सुई जो आ उन में धागो सुई किरी पई सुई पी गोलियां असर जो टाइम आ तेसी दिसा ओच तो सरकार अलैहिस्सलाम हुजरे मुबारक जे दर ते बीठा त सजो हुजरो रोशन थी ऐं सरकार जे चेहरे में न्यारे च सुभान अल्लाह सब छकेडो शान है महबूब जो नाम मोहम्मद सल्ले अला सुभान अल्लाह सुभान अल्लाह नाम मोहम्मद सल्ले अला सुभान अल्लाह सुभान अल्लाह जिसने दिया हमारे दिल को जिला सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ये चांद सितारा और सूरज तेरी लिया से रोशन है हर जर्रे में तेरा जलवा सुभान अल्लाह सुभान अल्लाह नाम मोहम्मद सल्ले अला सुभान अल्लाह
सुभान अल्लाह। अम्मा आयशा सिद्दीका फरमाती महबूब सुभान अल्लाह तो जो चेहरे मुबारक जो नूर बेमिसल बेमिसाला आका ता फरमाने वैला उनला जेके क़यामत जदी मुझो दीदार करे न सकदा। अम्मा दी फरमा आका वे केर बख्त बख्तान जेके तुझो दीदार करे न सकदा वदुहा वारो मुखड़ो न दिसंदा। आका फरमायो ओ मुझी प्यारी को आयशा उवे शख्स जिन जे अॻियां मुझो इस्म सरी वञ वठियो वञे ऐं मुझे मथां दुरूद न पढ़न उवे मुझो दीदार करे न सकदा। सरकार जो इस्म बुधो तो मोहब्बत से दुरूद पढ़ो इंशाअल्लाह क़यामत जड़ी सरकार जो दीदार कंदो। दहली के शहर के अंदर अरे मिलाद तमाम औलिया बुजुर्ग ऐसा जो ईमान है सरकार नजर करम कंदा है। दहली के शहर जो को बादशाह हो उस सरकार जो मिलाद मनाई तमाम बुजुर्गा उमरा सरदार पंहिंजे शाही महल के अंदर ते हिकड़ी बुढ़ड़ी माई ज़ैफ़ुल उमरा ब न्याणियों पंहिंजी न्याणियुनि खे थी चए अॼु बादशाह मुंहिंजे महबूब जो मिलाद मनायो आहे अॼु मूंखे वठी हलो त सरकार मूं आलिमनि खां बुजुर्गनि खां ॿुधो आहे जिथे मुंहिंजे महबूब जो मिलाद थींदो आहे सरकार जी आमद थींदी आहे। मूंखे वठी हलो त सरकार जो ज़िक्र ॿुधो। अॻे ज़माने जा माण्हू मुहबत इश्क वारा हा अल्लाह सां सभिनी खे आशिक बनाए। उहे पोड़ी औरत खे पंहिंजूं धियूं झले करे बादशाह जे दर ते आयूं चौकीदार पहरेदार बीठा आहिनि। बुढ़ड़ी के ता चवन आए बुढ़ड़ी तू अंदर पिन जे तोखे कोन चईंदासीं। बुढ़ड़ी थी चयाऊं पिना कोन थी ऐं सरकार जो जिक्र ॿुधण आई आहियां महबूब जो मिलाद ॿुधण आई आहियां। उहे चौकीदार ता चनो बुढ़ड़ी तमाम वॾा वज़ीर बादशाह सरदार वेठा आहिनि क़ौमनि जा सरदारनि इलाक़नि जा सरदारनि वुज़रा वेठा आहिनि बादशाह जे जेके आहिनि तबियत जा माण्हू वेठा आहिनि। तूं ज़ईफ़ तुंहिंजा कपिड़ा फाटा पिया आहिनि तुंहिंजा कपिड़ा पुराना तोखे कीअं अंदर छॾियूं। बुढ़ड़ी थी चयाऊं पिना कोन थी पासे खां वेही मुंहिंजे महबूब जो मिलाद ॿुधंदुसि मगर बादशाह जा चौकीदार पहरेदार अंदर कोन था छॾीनि। रूंदी रूंदी बुढ़ड़ी घर आई आहे अखियुनि मां पाणी पियो वञे ज़ारो कता थी रहे मौला ॿियो त कुझु कोन ने मिलाद में माण्हू मूंखे बर्दाश्त कोन था कनि। उहे न्याणियूं तूं चवनि अम्मा रो न असां ॿुधो आहे जेको हबीबनि करीमनि जो जेको जेतिरो जहिड़ो हाल हुजे मिलाद कंदो महबूब उन्हनि ते नज़रे करम फरमाईंदा आहिनि। चना पचाए करे ॿियो केर कोने घर में पाण ते ई मिलाद जी नियत करे खाई सुतियूं आहिनि। अध रात गुज़री आहे ख्वाजा महबूब इलाही निज़ामुद्दीन औलिया जेके बाबा फरीदुद्दीन शकरगंज जा खलीफा मुरीद आहिनि ख़्वाब में सुता पिया आहिनि खलीफा गॾु सुता पिया आहिनि। ओच तो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह करे उथिया खलीफा उथी वेठा आहिनि पाण जुती पैर में कोन था विझनि। ओ खलीफा वारो करियो वुज़ू करायो वुज़ू करे रूदारियूं करे दहली जी बाज़ार मां दौड़दा पिया वञनि। समय खलीफा पुठियान उन बुढ़ड़ी जे दरवाजे ते पहुतो आहे दरवाजो तो ठुकाए सवे हज़ारे खलीफा पुठियां बुढ़ड़ी पुछे थी केर जे मूं गरीब जो दरवाजो ठुकायो आहे। आवाज आयो महबूब इलाही निज़ामुद्दीन औलिया ओ निज़ामुद्दीन औलिया मिस्कीन बुढ़ड़ी बेवाह जे घर न राजो की पहुतो ओ माई बुढ़ड़ी तो वठ कोन आयो आहियां राजो सुतो सरकार जो दीदार थियो आका फरमायो मुंह पुछो महबूब किना तशरीफ फरमाई थी पाण फरमाओ निज़ामुद्दीन अज तुझे शहर जी फलाणी बुढ़ड़ी मुझो मिलाद कयो मां मोहम्मद उन जे घर पियो वञा। झोली मुंहिंजी आहे खाली झोली पर या रसूल अल्लाह नहे ताकत मुँह में माली या रसूल अल्लाह असी तुझा बचा तुझा अमर तुझे अबो तुझो पहुंची वञ अजरा का मुझे घर या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सरकार जो मिलाद
बुखारी शरीफ जी हदीस काकन के बुधायो ओ बुखारी पढ़न वारा हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो शान बयान कर मिलाद जेकर काफर भी हुजूर जो मिलाद करे तो अल्लाह उन्हें ते पे मेहरबान तो थे। बुखारी शरीफ जी हदीसा मुझे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो मिलाद जेकर काफर तो करे उन्हें ते अल्लाह मेहरबान तो थे। हजरत इब्ने अब्बास खान रिवायत तो अबू लहब जे बारे में पूरी कुरान दी सूरत बद्दुआ में लथिया हुजूर के सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सजी जिंदगी आई तकलीफों पहुंचाई, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के तकलीफों दुख पहुंचाई। वो अबू लहब उन्हें जे घर मां के खा में निठवा पुछनता है अबू लहब केड़ो हाल आ जे तमाम वडी मुसीबत तकलीफ में आया पर सूमर जो दी थींदो आ हिन आंगर मां खीर पैदा थींदो आ वो आंगर चुसींदो या त हफ्ते जो अजाब विसरी वेंदो आहे। पुछन त की छाजे करे चई त इन आंगर सा जने सरकार अलैहिस्सलाम जी विलादत थी तो सुवैबा जेका मुंहिंजी बानी हुई दौड़दी मूं वटि पहुती आ चेते आए अबू लहब मुबारक हुजे तुंहिंजो भाई के जे घर पुट जाओ आ उन मुबारकी में मुहिन आंगर सा इशारो करे उन बानी के आजाद कयो सुवैबा के उन आजादी जे करे अल्लाह ताला जने सूमर जो ॾींदो आ त इन आंगर मां खीर पैदा कंदो आ इन आंगर के चुसींदो या तो हफ्ते जो अजाब वेंदो आ। नबी समझी ना, रसूल समझी ना, अल्लाह जो हबीब महबूब समझी ना, रुगो भाई जो समझी बानी के आजाद करे उन्हें जे मथा अल्लाह एतरो मेहरबान तो थे। काफिर जे मथा बुखारी जी हदीसा जेकर तू नबी समझी मुझे महबूब जो मिलाद कंदे त अल्लाह केतरो तुझे मथा मेहरबान थींदो। दुआ है अल्लाह तबारक व तआला तमाम सा सबन जी हाज़री कबूल फरमाए। अल्लाह सरकार जे मिलाद मनाण जी तौफीक अता फरमाए। जिन जिन असां जे प्यारे दोस्त गुलाम मुस्तफा बे जिन पूरी जमात वारन फकीरन महबूब जे आशिकन सरकार जे विलादत बासाद जे जिक्र के बुलंद करण जे लाही मिलाद कयो अल्लाह उनन जा दर्जात दुनिया आखिरत में बुलंद फरमाए। थोड़ो जिक्र शरीफ करे उन खां पोइ सलात व सलाम ता पढ़ो। हस्बी रब्बी जल्लल्लाह मा फी कल्बी गैरुल्लाह नूर मोहम्मद सल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह 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 ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा ला इलाहा ला इलाहा ला इलाहा ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा मुहम्मद रसूलुल्लाह इल्लल्लाह 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 ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह 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 अल्लाह
अल्लाह अल्लाह अल्लाह अल्लाह अल्लाह अल्लाह अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह अल्लाहु 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 सलातो सलाम पढ़ो उठियो सब सलातो सलाम मुस्तफा जाने रहमत लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत लाखों सलाम शमे बज़ में हिदायत पे लाखों सलाम शमे बज़ में हिदायत लाखों सलाम घड़ी चमकाते बाका चाँद ये सुहानी घड़ी चमकाते बाका चाँद दिल अफरोज़े साथ पेला को सलाम मुस्तफा जाने रहमत पेला को सलाम शमे बज़ में हिदायत लाखों सलाम सैयदा बिदा तैयबा ताहिरा यानी अहमद की राहत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत लाखों सलाम शमे बज़ में हिदायत तेरा को सलाम मुझसे खिदमत के कुदसी कहे हारज़ा मुझसे खिदमत के कुदसी कहे हारज़ा मुस्तफा जाने रहमत पेला को सलाम शमे बज़ में हिदायत को सलाम हाज़री कबूल कर लई आका तेनू तेरे प्यारा करबला
कजलू सपने डर पिया तेनू तेरे मदीने दा वास्ताई कजले